मुसलमान भील सां गॾु मानी खाई सघे थो। कोई भी गैर मुस्लिम आहे, इहो मखसूस सिर्फ़ु भील सां न कजे, कोई भी हिंदू आहे, कोई भी गैर मुस्लिम आहे, त उन सां गॾु मानी खाइण जी सूरत इहा आहे त जेकॾहिं तव्हां घर खां परे आहियो या अहिड़े कंहिं गैर मुस्लिम सां गॾु कंहिं कंपनी में कंहिं इदारे में कमु कयो था ऐं उन सां गॾु खाइण तव्हांजी मजबूरी आहे, त इन सूरत में उन सां गॾु खाइण जी गुंजाइश आहे, माण्हू खाई सघे थो। लेकिन उन सां मुहबत रखणु, ताल्लुकात रखणु, कोई फ़र्क़ु न सम्झणु, मुसलमान ऐं गैर मुस्लिम में दोस्ताना ताल्लुकात रखणु, इन जी शरीयत में इजाज़त न आहे। फ़र्क़ु हुजे, ख़बर हुजे त हो, ताकि उनखे एहसास थिए त मुसलमान सुठी शइ आहे ऐं गैर मुस्लिम अल्लाह वटि ख़राब शइ आहे। इस्लाम को महरूम हुजणु या वॾी बदबख्ती आहे, इन शइ जो उनखे एहसास हुजे। जेकॾहिं तव्हां जीअं ॿियनि मुसलमाननि सां गॾु उथण वेहण आहे, रहणो आहे, हर शइ आहे, त बिल्कुलु ईअं उन सां खुलियल जेको आहे ताल्लुकात न हुजनि, कुझु न कुझु फ़र्क़ु ज़रूरु हुजे। साईं, मां 18 लख जो रहण लाइ मकान वरितो हुयो, पर हाणे उहो मकान 7000 माहाना किराए ते ॾिनो आहे। हाणे उन मकान जे मथां ज़कात आहे या न? जेको मकान तव्हां पंहिंजी रिहाइश जे लाइ ख़रीद कयो था या जेकी ज़मीन पंहिंजी रिहाइश जे लाइ ख़रीद कयो था, शरीयत में उन जे मथां ज़कात न हूंदी आहे। जेकी भी शइ इंसान जे ज़ाती इस्तेमाल जी आहे, चाहे गाॾी हुजे, घर हुजे या पाइण जा कपिड़ा आहिनि, सवारी आहे, का भी शइ आहे जेकी इंसान जे इस्तेमाल जी आहे, उन शइ जे मथां ज़कात न हूंदी आहे। ऐं जेकी शइ इंसान कंहिं कारोबार जे लाइ मशीनरी ख़रीद कंदो आहे, उन सां प्रोडक्ट ठाहींदो आहे ऐं उन प्रोडक्ट खे अॻिते खपाईंदो आहे, त उन मशीन जे मथां ज़कात न हूंदी आहे। जेकी शइ अॻिते खपाईंदो आहे उन में ज़कात हूंदी आहे। त किराए ते जेको तव्हां मकान ॾिनो आहे, उन मकान ते ज़कात न आहे। बाक़ी जेको माहाना किरायो आहे, उन किराए जे मथां बि ज़कात न आहे। बाक़ी नफ़ली एतबार सां तव्हां जेकॾहिं सदको कुझु रक़म ॾियणु चाहियो त उहो ॾेई सघो था। फ़र्ज़ ज़कात उन किराए जे मथां न आहे। कंहिं बि घर जे मथां ज़कात तॾहिं थींदी आहे जॾहिं को घर या प्लाट तव्हां ख़रीद कंदा हो अॻिते खपाइण जे लाइ, तव्हांजो प्लाटिंग जो कमु आहे या तव्हांजो घर ख़रीद करे अॻिते खपाइण जो कारोबार आहे, घर ख़रीद कंदा हो, पोइ मुनाफ़ो रखी करे अॻिते खपाईंदा हो, त अहिड़े घर या अहिड़े प्लाट जे मथां ज़कात थींदी। जेको घर तव्हां ज़ाती इस्तेमाल जे लाइ ख़रीद कयो आहे या किराए ते ॾियण जे लाइ ख़रीद कयो आहे, उन घर जे मथां ज़कात न आहे। मुफ़्ती साहिब, असां 3 जरेब ज़मीन घर ठाहिण लाइ वरिती आहे। हिकु जरेब में घर ठाहियो आहे, 2 जरेबनि में कणक रायूं था। इन 2 जरेबनि में ज़कात आहे या न? जेकी ज़मीन तव्हां घर ठाहिण जे लाइ ख़रीद कई ऐं कुझु ज़मीन में तव्हां घर ठातो, जेकी बचियल ज़मीन आहे, उन ज़मीन जे मथां ज़कात न आहे। पर जेकॾहिं उनखे तव्हां आबाद कयो था, उन में कणक या सारियूं का बि शइ रायो था, त उन पोख में ज़कात आहे। जेकी भी पैदावार आहे, उन पैदावार में 10 हिसो तव्हांखे उशुर जे एतबार सां 10 हिसो ज़कात ॾियणो आहे। उन ज़मीन में ज़कात न आहे जंहिं ज़मीन में तव्हां पोख कयो था। फसल में ज़कात आहे, यानी जेकी शइ पैदावार आहे, उन पैदावार में ज़कात आहे। साईं, इमाम खां पहिरियां मुक़्तदी तकबीर चवे त उन जी नमाज़ थींदी? को शख़्स इमाम जे पुठियां नमाज़ थो पढ़े ऐं उन इमाम खां पहिरियां अल्लाहु अकबर चई करे हथ ॿधा, इमाम साहब बाद में तकबीर चई, त इहो शख़्स इमाम सां गॾु नमाज़ में शरीक न आहे। छो त इमामत जे पोयों इक़्तिदा जो मक़सद ई इहो आहे त मां इमाम जी इक़्तिदा कयां। इमाम जेके जेके अरकान चए, मां बाद में उहे अरकान चवां, या इमाम सां गॾु चवां या थोरी ताख़ीर सां। इमाम खां पहिरियों जेकॾहिं तव्हां तकबीर चओ था, तव्हांजी इमाम सां गॾु नमाज़ न थी। ऐं इन हालत में या त तव्हां अॻु में तकबीर चई आहे, तव्हांखे सम्झ में आयो त मां अॻु में चई बीठो आहियां, त दोबारा तव्हां इमाम जे तकबीर चवण खां बाद दोबारा अल्लाहु अकबर करे नियत करे हथ ॿधो तकबीर चओ, त पोइ तव्हांजी नमाज़ सही आहे। जेकॾहिं तव्हां ईअं न कयो आहे, अॻु में तकबीर चई छॾी ऐं समूरी नमाज़ तव्हां पढ़ी छॾी, त इहा नमाज़ न थींदी, तव्हांखे दोबारा नमाज़ पढ़णी पवंदी। मुफ़्ती साहब, असां तहज्जुद जी नमाज़ कहिड़े टाइम पढ़ूं ऐं केतिरियूं रकातूं पढ़ूं?
नूर मोहम्मद। तहज्जुद नमाज जो जेको वक़्तु आहे उहो इशा जी नमाज़ खां वठी सुबुह सादिक ताईं। इशा जी नमाज़ खां फ़ारिग़ थियण खां बाद सुबुह जी नमाज़ जो टाइम दाख़िल थियण खां पहिरियां इहो जेको बि टाइम आहे, इन टाइम में कहिड़े बि वक़्तु तव्हां नफ़िल नमाज तहज्जुद जी नियत सां पढ़ी सघो था। ॿ रकात करे, 4 रकात पढ़ो, 6 पढ़ो या 8 पढ़ो, तव्हांजी मर्ज़ी आहे। इन तरीक़े सां तव्हां कहिड़े बि टाइम तहज्जुद पढ़ी सघो था। लेकिन तहज्जुद जो जेको अफ़ज़ल वक़्तु आहे, बहितरीन वक़्तु आहे, उहो इहो आहे त सुबुह सादिक खां कुझु देरि पहिरियों पढ़णु, यानी राति जे आख़िरी हिस्से में तहज्जुद पढ़णु, इहो ज़्यादा अफ़ज़ल आहे। मुफ़्ती साहब, हलाल पखी कहिड़ा आहिनि ऐं हराम पखी कहिड़ा आहिनि ऐं उन्हनि जो शिकार गुनाह त नाहे? इन जे बारे में हिकिड़ो उसूल ज़हन में रखो। जानवर हुजनि या पखी हुजनि, हिकिड़ो मुकम्मल फार्मूलो ज़हन में रखो। हिकिड़ा जानवर उहे हूंदा आहिनि जेके पाणी में रहंदा आहिनि ऐं ॿिया जानवर उहे आहिनि जेके ख़ुश्की ते रहंदा आहिनि। पाणी में जेके बि जानवर रहनि था उन्हनि मञा सिर्फ़ मच्छी हलाल आहे, बाक़ी कोई बि पाणी वारो जानवर हलाल नाहे सिवाय मच्छी जे। हाणे जेके ज़मीन ते रहनि था, ख़ुश्की ते रहनि था जानवर, उन्हनि मञा कहिड़ा हलाल आहिनि? उन्हनि में हिकिड़ा जानवर उहे आहिनि जंहिंमें वहंदड़ रतु आहे ऐं ॿिया उहे आहिनि जंहिंमें वहंदड़ रतु नाहे। त जंहिं बि जानवर में वहंदड़ रतु नाहे उहो जानवर हलाल नाहे। ख़ुश्की वारो जेको जानवर आहे उन में वहंदड़ रतु नाहे त उहो हलाल नाहे, उहो हराम आहे। जीअं ॾेडर आहे या जेका नंढा नंढा कीड़ा हूंदा आहिनि, इन्हनि में बि वहंदड़ रतु न हूंदी आहे, इहे हराम आहिनि। हाणे जंहिंमें वहंदड़ रतु आहे उन्हनि मां कहिड़ा हलाल आहिनि? वहंदड़ रतु जानवरनि मंझां उहे हलाल आहिनि जेके पंहिंजे पेरनि सां या पंहिंजे दंदनि सां शिकार कंदा आहिनि, उहे हराम आहिनि। जंहिंजा हिकु मख़सूस शिकारी जानवर जंहिंखे चऊं, जीअं शींहं हुआ या जेके बि शिकारी जानवर आहिनि, उहे हराम आहिनि। ऐं जेका पखी पंहिंजे पंजनि सां शिकार करनि था, पकड़े करे खाइनि था, उहे बि हराम आहिनि। ऐं ॿिया उहे जानवर ऐं पखी जंहिंजी मुकम्मल ख़ुराक हराम ते आहे, उन्हनि जी सॼी ख़ुराक जेको आहे हराम ते आहे, हराम खाइनि था, हलाल नथा खाइनि, त उहे जानवर बि हराम आहिनि, उहे पखी बि हराम आहिनि। इन खां अलावा जेके पखी ऐं जानवर बचिया उहे हलाल आहिनि। साईं, अगरि माउ पीउ शादी जी इजाज़त न ॾियनि त छा कजे? जेकॾहिं इंसान पाण कमाए थो, पंहिंजे ख़र्च ते हले थो, उनजी पंहिंजी आमदनी आहे, त उहो पंहिंजी ताक़त ते शादी करे सघे थो। जेको पाण कारोबार करे थो या नौकरी करे थो, पंहिंजा तमामु अख़राजात पाण संभाले थो, शादी करण खां बाद घरवारी जा अख़राजात बि पाण संभालींदो, त उहो पंहिंजी ताक़त ते शादी करे। बाक़ी जंहिंजी सॼो ख़र्च वालदेन जे ज़िम्मे आहे, त उहो वालदेन जी इजाज़त जो इंतज़ारु करे।